साईं पहिरियों असांजो सवाल इहो आहे त अॼु होली जो ॾींहुं आहे, तव्हांखे ख़बर आहे त होली कीअं मल्हाइण घुरिजे असांखे? अॼु होली जो ॾींहुं आहे। हक़ीक़त इहा त ॿुधाइण खां त बहितर आहे त माण्हू होली मल्हाए ॾेखारे। मुंहिंजो ख़्यालु आहे त होली हीअं मल्हाइजे साईं, प्रैक्टिकली होली हीअं मल्हाइजे। अच्छा, हाणे मां बि मल्हायां? ज़रूरु 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 ज़रूरु। हैप्पी होली साईं। थैंक यू थैंक यू थैंक यू। त हाणे जेका आहे इहा सेलिब्रेशन थी वई होली जी, त कहिड़ी एक्टिविटीज़ पाण खे माना रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू सां कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि पाण जी कम्युनिटी में, पंहिंजे हिंदू धर्म? अच्छा सर, पुराणो ज़मानो तव्हां ॾिठो हूंदो, असां त हाणे ॿार आहियूं तव्हांजे हिसाब सां, त अॼुकल्ह जे नौजवाननि खे वॾनि असां बि एॾा पुराणा थोरे आहियूं। सवाल मुंहिंजो इहो आहे त अॼुकल्ह जे जेको नौजवाननि खे वॾनि जी काचारी खां छो एलर्जी आहे? परे था भॼनि भाई, बाक़ी म्यूज़िक मस्ती हे डांस वग़ैरह उनमें लॻा, उहो बि सही आहे, पार्ट ऑफ लाइफ आहे, पर हिकिड़ो काचारी खां एलर्जी आहे सभिनी खे, ख़ासि करे जेका असांजे नौजवान आहिनि छो साईं? एक्चुअली मां सम्झां थो त जेका अॻे ओताकूं हूंदियूं हुयूं, वॾा हिक ॿिए ॾे ईंदा वेंदा हुया, उहे जो घटिजी वियूं आहिनि न ओताकूं माण्हुनि जूं, तंहिंजे करे पोइ वरी अॼुकल्ह जा वॾा चवनि था त नंढा कचहरी कनि, त एज फैक्टर सां कुझु पंहिंजो असांजे धर्म अनुसार नंढनि ऐं वॾनि जे विच में हिकिड़ी मर्यादा हूंदी आहे, उन मर्यादा में बि रहनि था। पोइ ओड़ियूं ॻाल्हियूं अॻियां पेरेंट्स जे अॻियां नथा करे सघनि जो उहे पाण में हिक ॿिए खे अनकंफर्टेबल फील कनि था। असांजी जेका कम्युनिटी आहे तरक़ी त करे थी, पर थोरो मतिलबु हसद बि उन सां गॾु हले थो, माना इहो छो साईं? उनखे कीअं ख़तमु कयूं? रीस आहे, पर मां महसूसु कयां त हसद बि आहे, रुकावटूं था विझनि, माना कंहिं पंहिंजे जे कम में इहा आहे, क्रिटिसिज़म काफ़ी ज़्यादा आहे पंहिंजे दरबारनि ते। जेको आहे कुझु माण्हू वेहनि था, ज्ञान जी जेको ॻाल्हि कंदो उनखे चवंदो चरियो आहे तूं, ऐं ॿिए बाक़ी जेका सियासत जी ॻाल्हि कंदो उनखे चवंदो बाबा हिन जहिड़ो को माण्हू ई न आहे, अचु वे करंट थी वे। इहो छो साईं? आख़िरी सवाल आहे साईं, तमामु सुठो लॻे थो असांजी जेकी कम्युनिटी आहे ग्रो करे थी, ऐं गीता सम्मेलन वग़ैरह धर्म जा प्रोग्राम थियनि था, त मां ॾिठो आहे त माण्हू जेके गीता सम्मेलन ते वञनि था न, ज्ञान हासिलु नथा करणु वञनि, उहे बसि मानी जे पोयूं आहिनि। मां जॾहिं उन्हनि पुछियो आहे त तव्हां गीता सम्मेलन ते वियो त तव्हां कहिड़ो ज्ञान प्राप्त कयो? भगवत गीता माना महान पुस्तक आहे असांजी, त कहिड़ो ज्ञान हासिलु कयो? उन्हनि चयो त असांखे को ज्ञान यादि न आहे, बाक़ी मानी भली हुई बाबा। साईं इहो कीअं कॾहिं सुधारणो साईं? तव्हां सम्झायो, बाक़ी असांखे पावर। ऐं अॼु राति जो जेको आहे त होलिका जो ढांड ॿारींदासीं ऐं उते होली जी शुरूआति कंदासीं हिक ॿिए खे रंग हणी करे, ऐं अॼु उहो ई ॾींहुं ईंदो जेको हरनाकश्यप के जेको पाण ते नाज़ हुयो त भॻवानु आहियां मां पाण, ऐं उहो भगत प्रहलाद उनजो जेको पुटु हुयो उन इहो ॾेखारियो त हरनाकश्यप खे त तूं भॻवानु न आहे, भॻवानु त भॻवानु आहे, भॻवानु त मुंहिंजो कृष्ण आहे, भॻवानु त मुंहिंजो राम आहे, उहो ॾेखारियईं। ऐं उहा होलिका में उनजी जेका भेण हुई उहा सड़ी पई, ऐं उहो सच थी वियो जेको हुयो त जंहिंखे नाज़ हुयो हरनाकश्यप खे त भई मां भॻवानु आहियां, मां कंहिंखे बचाए सघां थो, कंहिंखे मारे सघां थो। ऐं जेॾी महिल इहा शइ थी ऐं भगत प्रहलाद जी जय जय थी, असां सभु उन ख़ुशीअ में होली मल्हाईंदा आहियूं। अॼु राति जो असां पंहिंजा ढांड ॿारींदासीं, उहो ई ॾींहुं ॼण असां महसूसु कंदासीं त ॼण त कोई हरनाकश्यप जो नाश थींदो, होलिका जो नाश थींदो, ऐं कूड़ जी जेका आहे त कूड़ बि नाश थींदो, ऐं सच जी जय थींदी, भगत प्रहलाद जी जय थींदी। मतिलबु अॼु सचाई जो ॾींहुं आहे, सचाई जो मैसेज ॾींदासीं। एब्सोल्युटली अॼु जेको आहे ट्रुथ जो ॾींहुं आहे, सच जो ॾींहुं आहे, इंसानियत जो ॾींहुं। ऐं अॼोके ॾींहुं सां मां इहो बि ज़रूरु ॿुधायां त अॼु होली वारे ॾींहुं सत्यनारायण जो विर्त बि हूंदो आहे। सत्यनारायण जो विर्त बि अॼु माण्हुनि सभिनी रखियो आहे। सत्यनारायण माना सच जो नारायण हूंदो आहे, उहो बि सत्यनारायण जो बि ॾींहुं आहे। भॻवानु कंदो अहिड़ा ॾींहं असांजी ख़ुशियुनि में हर कंहिंजे घरनि में ईंदा। बहरहाल इहो वरी हॉबीज़ में थो अचे, जंहिंजियूं हॉबीज़ हूंदियूं पॉलिटिक्स में, मंदरनि में वेही करे पॉलिटिक्स करण जी, त उन्हनि खे तव्हां न रोके सघंदव।
बहरहाल अहिड़ी ॻाल्हि कान्हे मंदरनि में वेही करे भॻवान जो ई उपासन करणु घुरिजे भॻवान खे यादि करणु घुरिजे उन जा गुण ॻाइणु घुरिजनि अगरि मंदरनि में पॉलिटिक्स ईंदी त इहो असांजे जेका कम्यूनिटी आहे त उन में पोइ वरी धर्म जी जेका वाद आहे उहा घटि थींदी ऐं उते इहे हसद ज़रूरु हूंदा इन्हनि मसइलनि में बाक़ी जे अगरि कॉम्पिटिशन जी तव्हां ॻाल्हि कई त उन में त असांजी कम्यूनिटी में पॉज़िटिव ग्रोथ आहे तव्हांखे मां नंढड़ी ॻाल्हि ॿुधायां अॼु असांजे मुल्क में मेरिट ते जॉब्स मिलनि थियूं त तव्हां पाण ॾिसो केॾियूं जॉब्स में असांजा नौजवान असांजा नंढड़ा अॼु असिस्टेंट कमिश्नर एसपीज़ ऐं कस्टम में FIA में वॾी मेरिट ते असांजा ॿार वञनि था ऐं इहा ई हिकिड़ी मुंहिंजे नज़रुनि में त पॉज़िटिव ॻाल्हि आहे जो ॿार असांजा ग्रो था त बहितर इहो आहे त असां वॾनि खे उहे पुराणियूं कचहरियूं उहे ओताकूं उहे अचणु वञणु इन्हनि खे वरी बहाल कयूं त इहे शयूं वरी साॻियूं ओढ़िया रंग ओढ़ियूं होलियूं ओढ़ियूं ॾियारियूं थींदियूं इहो तव्हां करे सघो था साईं वॾा आहियो तव्हां असां त साईं दर खोले वेठा आहियूं इहो तव्हां कुझु मैसेज ॾियो जेको आहे असांजो मां अॼु वधीक कयो बाबा जेको आहे त हिन चैनल जे थ्रू तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि जेके बि वॾड़ा आहियूं असांजे धर्म अनुसार जेका शाम जो संध्या थींदी आहे सिधे लथे जी माण्हू मंदरनि में वञे मंदरनि में ई उते ई कचहरियूं करे अगरि उते नथो कचहरियूं करे सघे त शाम जो राति जो रोटी खाई हिक ॿिए जे ओताकुनि ते अचूं वञूं इन सां असांजो मेंटल जेका असांजी सॼे ॾींहं जी थकावट आहे ज़हनी थकावट उहा बि हेठि ईंदी रिड्यूस थींदी ऐं असां बि कंफर्टेबल फील कंदासीं ऐं सुठा असांजे जेके ज़हन में जेके वाइब्स आहिनि उहे सुठियूं वाइब्स असांजूं डेवलप थींदियूं ऐं उन्हनि वाइब्स सां असांजी थॉट्स बि सुठा ठहंदा ऐं असां सुठो किथे कमकार बि करे सघंदासीं ऐं असांजी ग्रोथ असांजो मेंटली बि जेका आहे त रिलैक्सेशन थी वञे आख़िरी सवाल आहे साईं तमामु सुठो लॻे थो असांजे कम्यूनिटी आहे ग्रो करे थी ऐं गीता सम्मेलन वग़ैरह धर्म जा प्रोग्राम थियनि था त मां ॾिठो त माण्हू जेके गीता सम्मेलन ते वञनि था न ज्ञान हासिलु नथा करणु वञनि उहे बसि मानी जे पोयूं आहिनि मां जॾहिं उन्हनि पुछियो त तव्हां गीता सम्मेलन ते वियो त तव्हां कहिड़ो ज्ञान प्राप्त कयो भगवत गीता माना महान पुस्तक आहे असांजी त कहिड़ो ज्ञान हासिलु कयो हुननि चयो त असांखे को ज्ञान यादि न आहे बाक़ी मानी भली हुई बाबा साईं इहो कीअं कॾहिं सुधार ईंदो साईं तव्हां सम्झायो बाक़ी असांखे पावर ॾिसो साईं असांजो जेको धर्म अनुसार आहे पहिरियां आहे त गॾिजाणियूं एॾियूं वॾियूं गॾिजाणियूं न थींदियूं हुयूं अॼु गॾिजाणियूं थियनि थियूं तव्हां इहा एक्सपेक्ट न कयो त हुन में अगरि 10,000 माण्हुनि जी गैदरिंग थी त 10,000 माण्हू ई इहा शइ माण्हू हासिलु करे वेंदा हा असांजे धर्म में बि इहो मैसेज आहे हिकिड़ो पहिरियां इंसान धर्म जे पासे ॾींदो त उन जे कननि खे रस ईंदो ॿुधण में कन खे रस ईंदो कन जे रस खां पोइ उन जी बॉडी खे तन खे रस ईंदो पोइ थोरो थोरो भॻवान जे नाले में झूमींदो उनजो ध्यानु थींदो पोइ ईंदो आहे मन खे रस जेॾी महिल असां पंहिंजे मन खे रस अची वियो त मां सम्झां थो त पोइ परमात्मा पाइणु सवलो थी वियो हे स्टार्ट आहे जेको असांजो भगवत गीता जा या असांजे हर घर घर में शहर शहर में जेको असांजो सनातन धर्म जो प्रचार शुरू थियो आहे इहो कन रस आहे अॻिते हली करे तन में ईंदो ऐं जेॾी महिल मन में आयो त असां परमात्मा खे मूंखे यकीन आहे असां परमात्मा खे पाए वेंदासीं ऐं पंहिंजो जीवन सफल करे वेंदासीं बाक़ी तव्हां ॻाल्हि कई भंडारे जी भंडारो बि हिन तन खे खपे पोइ भंडारो बि तन खे खपे तंहिंजे करे भंडारा बि ज़रूरी आहिनि भंडारे खां सवाइ उहो जेको आहे त माण्हू जो सत्संग में नथो वेही सघे तंहिंजे करे असांखे भंडारनि जो बि अरेंजमेंट करणु घुरिजे सुठो भोजन करणु घुरिजे सुठे सत्संग जो बि अरेंजमेंट करणु घुरिजे वॾी महिरबानी तव्हांजी महिरबानी पुण्य आत्मा आहियो तव्हां सां मिली करे वॾी असांखे नओं जनम थियो असां तव्हां आयो तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू रेफरेंस नंबर लिखायो भाई फाइनल रेफरेंस नंबर लिखायो कंहिंजो